हुसैन फरमाए तो केर थी बाबा मां सकीना। खुदा करे ये जुमला बुधो। हुसैन उठी वेठो हाथी भाकुर पाए। मौलाना फरोग काज़मी ऐं मौलाना महदी लखनवी पंहिंजे किताब में लिखन था हुसैन चयो धीअ भाकुर पाए। बाबा तीर वॾा आहिनि मुंहिंजा हथ नंढा। बाबा मां हथ कीअं विझां पुट पोयों फिरिया। बाबा मुंहिंजा हथ नंढड़ा आहिनि तीर वॾा आहिनि। नालो लेखक जो खयो त में पढ़जो वञी। हुसैन फरमायो धीअ अॻियों फिरिया। करबला जे ग़रीब हथनि सां तीर कढणु शुरू कया। तीर कढी फरमाईंदा सकीना वरी हीअ सीनो न मिलंदी। इन जगह ते मां करे सोचींदो आहियां सकीना बाबे सां मिली या न। कमीनो अलैहिल्लान हिते इलाही सारा सैयद बि वेठा आहियो, माफ़ बि कजो। किताब जो नालो कहतमि अहवाल शुहदाए तफ। इहो लिखे थो करबला जे ग़रीब जे भरसां भेण अची बीठी। माफ़ कजो। कातिल खे चईंदी पेरनि उघाड़े बि न चढ़ियो आहियां। जुतीअ समेत सीने ते वेठो आहियां। मुंहिंजे भाउ जे सीने जूं हॾियूं भञी छॾियूं अथई। जीअं बेग़ैरत जो लथो आहे ज़रब अला कतफ़ैहा। सकीना जे साम्हूं ज़ैनब जे साम्हूं हुसैन जी भेण जे कुल्हनि ते ताज़ियां नहण शुरू कयईं। रोई चइजे अलमन वारा। आखिरी रिवायत अल्लाह तौफीक ॾिए जेके ॿ जुमला गौर सां ॿुधो। कमीनो वरी चढ़ी वेठो। हुसैन फरमाए तो हिन बुलंद बाला मकाम ते केर वेठो आहे? के तो शिमिर ज़लजोशन। हुसैन फरमाए तो कमीज़ जा बटण खोल। बटण खोलियई। अच्छा अच्छा दबक नज़र आयस। हुसैन मदीने जे मुंह करे चयो नाना सच चयो अथई। बेग़ैरत तो हुसैन छा चयो थी नाने? फरमाईंदा नाने चयो हो तुंहिंजो कातिल कुते वांगुरु हूंदो। कुते जो नाम आयो बेग़ैरत खे गुस्सो लॻो। शफ़ी